सिंध वतन साईं GM सैयद। सिंधु देश कुन फेकून जे वक्त खां हो, असांजी उन सां मोहब्बत एतरी क़दीम आहे। सिंधु देश दुनिया जे क़दीम तरीन मज़हबन ऐं मतमदन क़ौम जो मुल्क आहे। उन जो माज़ी निहायत शानदार रहियो आहे। पर कुछ वक्त खां हिते जे रहाकुन पाण खे विसारे ख्वाब गफ़लत में गुलतान थी गैरन खे मथन काबिज़ थियण जो मौक़ो ॾिनो आहे। जाग्राफियाई तौर जेकॾहिं नज़र करे ॾिसंदासीं त एशिया खंड ऐं बरे सगीर हिंद में ज़माने क़दीम खां वठी सिंधु देश हिकु मुस्तकिल जाग्राफियाई खिते जी हैसियत रखे थो। उन जो वजूद कुदरत जी पैदावार आहे। मथसी नालो सिंधु दरिया तां पियल आहे जो उन जी विच मां गुज़रे थो, बदन जी शइ रग वांगर कम ॾिए थो। अरबी समंड यानी सिंध समंड उन जी पासबानी करे थो। दखण तरफ कच्छ जो रणपट, उभरंदे तरफ राजस्थान जी भिटूं, उत्तर तरफ बहावलपुर ऐं पंजाब जा मुल्क ऐं ओलहंदे तरफ बलोचिस्तान जा जबल ऐं पहाड़ उनखे नुमाया सूरत ॾियो बीठा आहिनि। उन जा ॿेला, ढंढूं, जबल, मैदान ऐं भिटूं तिबी इर्तिका करे वजूद में आयल आहिनि। तारीख़ी तौर उन जी 5000 वरहनि खां बि पुराणी तहज़ीब, तमदन, ज़बान ऐं शानदार माज़ीअ जा दड़ा उन जी हिन अज़मतीअ जी साबिती ॾेई रहिया आहिनि। सिंध यानी सिंधु देश जी ज़मीन ज़रखेज़, माण्हू कम आज़ार मोहब्बती रहिया आहिनि। हिते जा रहाकू, हिते जी ज़बान, हिते जो क़ौमी किरदार, मादनी ऐं ज़रई पैदावार, सामूंडी वापार हज़ारे वरहनि जी इर्तिका पैदावार आहिनि। हीअ ज़मीन पंहिंजे वजूद लाइ इक़बाल ऐं जिन्हा जे मरहूने मिनत न आहे। हिते जो मज़हब ऐं तहज़ीब माण्हुनि जी ज़रूरतनि, ज़माने जी हालात ऐं कानून जी इर्तिका मुताबिक़ हर वक्त नयन नियापन ज़रिए मालामाल थींदा रहिया आहिनि। हिते जे रहाकुन जी ज़हनी साख्त, रवादारी, क़ौमी असीबत, गैरत ऐं आज़ादी जे खुमेर मां ठहियल आहे। हिते जा रहाकू कंहिंजा गुलाम थी रहण लाइ तयार न आहिनि, पोइ इहा गुलामी मथन मज़हब जी हुजे या पाकिस्तान ऐं मुस्लिम क़ौम जे धोखे सां मसलत कई वञे। सिंध सिंधु वतन जी हम माना आहे। जेकॾहिं किन अखियुनि जे अंधनि खे उन जी माना सम्झ में नथी अचे त इन्हनि में इहे लफ़्ज़ ई काफ़ी थींदा। सुम्मुम बुकमुन उमयुन फहुम ला यरजिऊन। इहे ॿोड़ा, गूंगा ऐं अंधा आहिनि, इन्हनि खे सम्झ न ईंदी। एडिटर अब्दुल लतीफ़ जोखियो, वॉइस सबा वजीर।